अस्सलाम वालेकुम। अच्छा, कल्ह पाण पढ़ियासीं प्रॉफिट शेयरिंग। आई होप तव्हांखे उहो सम्झ में अची वियो हूंदो। ठीकु आहे, जंहिंमें छा हूंदो आहे, यानी असां हुन में इहा कैटेगरी पढ़ीसीं त इन्वेस्टमेंट जेका आहे उहा अलॻि अलॻि हूंदी आहे। यानी हिकिड़े जेको आहे सो 70,000 इन्वेस्ट कयो, हिकिड़े जेको आहे सो 80,000 इन्वेस्ट कयो, हिकिड़े 1,20,000। त तारी ॻाल्हि आहे, उन्हनि जो प्रॉफिट शेयर बि अलॻि अलॻि हूंदो जंहिंजी जेतिरी इन्वेस्टमेंट। हाणे हीअ ॿी टाइप आहे जंहिंमें इन्वेस्टमेंट बि अलॻि आहे ऐं टाइम बि अलॻि आहे। ॾिसो, तव्हांखे पहिरियों जेकॾहिं मां स्टेटमेंट पढ़ी वञा त अमजद हिकु कारोबार में 30,000 रुपयनि सां कारोबार शुरू कयो। इमेजिन कयो तव्हां हो, मिसाल मां नईं मां पंहिंजे लाइ सम्झा, तव्हां जेके बि दोस्त हिन महिल ॾिसो था, तव्हां पंहिंजे लाइ सम्झो तव्हां हिकिड़ो कारोबार शुरू कयो 1 जनवरी ते। ठीकु आहे, हे तव्हांखे सम्झाइण जे लाइ 1 जनवरी 20, ठीकु आहे, 20 ते तव्हां कारोबार शुरू कयो। ठीकु आहे, हाणे छा थियो त 6 महीननि खां पोइ जेको आहे सो उमिरि उन कारोबार में 60,000 सीड़ाया। ठीकु आहे, उमिरि कॾहिं आयो, इन जो मतिलबु आहे, ॾिसो हाणे सम्झो, मां हितो लिखी थो वञा, जनवरी, फेब, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, अगस्त, सेप्टेंबर, अक्टूबर, नवंबर ऐं दिसंबर। हे तव्हांखे सम्झाइण जे लाइ आहे। ठीकु आहे, हाणे इन जो मतिलबु आहे मां कारोबार शुरू कयो हिते, चए थो अमजद 6 महीननि बाद उमिरि उन कारोबार में 6 महीननि खां पोइ 60,000 सीड़ाया। इन जो मतिलबु आहे, ॾिसो, जनवरी, फेबरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, हे 6 महीना गुज़री विया। उहो हिते 1 जुलाई ते, इन जो मतिलबु आहे केरु आयो, उमिरि आयो। ठीकु आहे, उमिरि किथे आयो, 1 जुलाई ते। ठीकु आहे, उनखां पोइ वरी चए थो 3 महीना अञा ॿिया गुज़रिया। ठीकु आहे, उन ॿी जे गॾियल कारोबार में वरी अञा 3 महीननि खां पोइ, इन जो मतिलबु आहे हितां 1 2 3 महीना अञा हलो। इन जो मतिलबु आहे वरी 1 अक्टूबर ते हिते केरु आयो, 18,000 रुपया सीड़ाया कंहिं, उस्मान। ठीकु आहे, हाणे सम्झी था वञो, मिसाल मां आहियां, मां हिते शुरू कयो हिकिड़ो कारोबार, हुन में 30,000 इन्वेस्ट कया, हलायो 6 महीना। 6 महीननि खां पोइ हिकिड़ो माण्हू आयो, चई यार पैसा आण त जीअं तुंहिंजो कारोबार ग्रो करे। हे तव्हांखे सिर्फ़ु सम्झायां थो, कॉन्सेप्ट क्लियर कयां थो। उन 60,000 इन्वेस्ट कया, वरी अञा 3 महीना ॿिया गुज़रिया, वरी जेको आहे सो 1,80,000 आहे या 18,000 आहे, हिकिड़ो मिनट, लेट मी चेक, 1,80,000 आहे। ठीकु आहे, हे मां हिकिड़ो ज़ीरो वधायांसि थो पियो, 1,80,000 रुपया उहो वरी कंहिं ॿिए चयो त यार तव्हांजो कारोबार नंढड़ो आहे, मां हिन में इन्वेस्ट कयां थो, पर उहो आयो कॾहिं, 1 अक्टूबर ते आयो। ठीकु आहे, हाणे हिन जो छा नालो हुयो, उस्मान। हाणे ॾिसो गेम सम्झिजो, जेकॾहिं गॾु में हुई असां छा कंदा हुआसीं, नाला लिखी करे। ठीकु आहे, असां नाला पहिरियों लिखंदासीं, पहिरियों स्टेप इहो ई तव्हांखे मां सम्झायो न। हाणे सॼो स्टेप साॻियो हूंदो, सिर्फ़ु हिकिड़ो स्टेप वाधारो थींदो। कहिड़ो, मां तव्हांखे सम्झायांव थो। ॾिसो, नाला लिखंदो, कहिड़ा कहिड़ा नाला आहिनि, अमजद। ठीकु आहे, हितां कहिड़ो नालो लिखंदो, उमर, ऐं हिते कहिड़ो लिखंदो, उस्मान। ठीकु आहे, इहे स्टेप बिल्कुलु साॻा आहिनि। हाणे हितां हेठां हुनजी इन्वेस्टमेंट लिखंदो, अमजद जी इन्वेस्टमेंट घणी आहे, 30,000। उमर जी इन्वेस्टमेंट घणी आहे, उहे ॾिसो 60,000। ठीकु आहे, इनखे केयरफुली ज़ीरो लिखणा आहिनि जीअं ग़लती न थिए। उस्मान जी इन्वेस्टमेंट घणी आहे, 1,80,000। ठीकु थी वियो। हाणे जॾहिं असां इहो सभु लिखी वियासीं, हाणे असांखे छा करिणो आहे, हिकिड़ो स्टेप हिन में सिर्फ़ु वाधारो करिणो आहे त हिन जी असराइती सीड़प कढणी आहे। हाणे असराइती सीड़प छा हूंदी आहे, इफेक्टिव इन्वेस्टमेंट। ठीकु आहे, हे इन्वेस्टमेंट न आहे। इफेक्टिव इन्वेस्टमेंट ईअं हूंदी आहे त जेको इन्वेस्टमेंट आहे ऐं टाइम खे पाण में मल्टीप्लाए कंदो आहे, पोइ असांखे सही ख़बर पवंदी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिंजो घणो टाइम हूंदो ओतिरे वॾे नंबर सां मल्टीप्लाए थींदो। मिसाल वठूं था पिया, 5 2 सां ज़रब थींदो त 10 जवाबु ईंदो, पर 5 जेकॾहिं 8 सां ज़रब थींदो त घणो जवाबु ईंदो, 40 ईंदो। हूअं 10 पियो अचे, त जेतिरे वॾे नंबर सां ज़रब थींदो ओतिरो ज़ाहिरी ॻाल्हि आहे इफेक्टिव इन्वेस्टमेंट वॾी ईंदी। सो हिते बि जेतिरा महीना घणा पैसा लॻल हूंदा, ओतिरो उनजो हिसो वधीक बि ईंदो। ॾिसो, हाणे इन्वेस्टमेंट कीअं निकिरंदी आहे, इन्वेस्टमेंट लिखी वियो न। हाणे तव्हां हिनखे मल्टीप्लाए कंदो महीननि सां। अमजद जा पैसा कॾहिं शुरू थिया, ॾिसो 1 जनवरी ते। इन जो मतिलबु आहे घणो टाइम उहे लॻल हुया, ऑब्वियसली 12 महीना लॻल हुया, त हिनखे असां 12 सां मल्टीप्लाए कंदासीं। ठीकु आहे, उमिरि जो असां ॾिसंदासीं त उमिरि आयो 6 महीननि खां पोइ। स्टेटमेंट पढ़ूं त 6 महीननि खां पोइ उमिरि आयो हुयो। इन जो मतिलबु आहे उमिरि जा पैसा घणा महीना रहिया हुया, 1 2 3 4 5 ऐं 6, आख़िरी 6 महीना। पहिरियां 6 महीना त उमिरि जा पैसा न हुया न। इन जो मतिलबु आहे उमिरि जा पैसा मल्टीप्लाए थींदा कंहिंसां, 6 सां। ठीकु आहे, हाणे वरी उस्मान जा पैसा ॾिसंदासीं, उहो आयो 1 अक्टूबर ते। इन जो मतिलबु आहे 1 2 ऐं 3 महीना। उस्मान जा पैसा सिर्फ़ु 3 महीना सीड़ियल हुया, त फल बि उनखे 3 महीननि जो मिले न, हिननि महीननि जो छो मिले। ठीकु आहे, सो हाणे जेका हुनजी इन्वेस्टमेंट हुई उनखे मल्टीप्लाए कंदासीं कंहिंसां, 3 सां। ठीकु थी वियो। हाणे वरी मां रिपीट कयां थो, उहो ई साॻियो ई तरीक़ो आहे, इन्वेस्टमेंट लिखो, पर उनखे मल्टीप्लाए कंदो केतिरे, कंहिंसां, जेतिरे टाइम जे लाइ तव्हांजा पैसा रहिया आहिनि पोइ हिते। ठीकु आहे, यानी कि जीअं हाणे 6 महीननि खां पोइ आयो त पहिरियां 6 महीना सिर्फ़ु अकेलो भाईवार हुयो। ठीकु आहे, हाणे उमिरि जा पैसा जॾहिं इन्वेस्ट ई हिते थिया आहिनि त हिननि महीननि जो मुनाफ़ो छो मिले।
जी मिसाल वठूं था पिया त तव्हां जेकॾहिं मिसाल था वठो तव्हांखे सम्झाइण जे लाइ तव्हां बैंक में डिपॉज़िट कराया 1 जुलाई ते त तव्हांखे पोयनि 6 महीननि जा पैसा मिलंदा न। हिननि महीननि जा बैंक तव्हांखे ॾींदी छा? जनवरी फेबरवरी मार्च अप्रैल मई जून न ॾींदी ऑब्वियसली। सो तव्हांजो जेको पैसो ज़रब थींदो उहो कंहिंसां थींदो? 6 सां। हे वरी आयो आख़िरी 3 महीना 1 अक्टूबर ते आयो त अक्टूबर नवंबर डिसंबर त इन जी इन्वेस्टमेंट मल्टीप्लाई थींदी कंहिंसां? 3 सां। आई थिंक बिल्कुलु आसान आहे। हाणे ज़रब कीअं थींदी आहे? ज़ीरो जी ज़रब न कबी आहे, सिर्फ़ु 3 ऐं 12 खे ज़रब कंदासीं। 1 ॿारो 12 2 ॿारो 24 3 ॿारो 36। हाणे 1 2 3 4 0 1 2 3 4 0 ठीकु थी वियो। हिते अचो ॾिसो अंग अंग सां ज़रब थींदो आहे, ज़ीरो जी ज़रब न थींदी आहे। 6 6 36 1 2 3 4 4 0 अची विया। 1 2 3 4 0 अची विया। ठीकु आहे। मां हिन जेकी इन्वेस्टमेंट हुई उहो महीननि सां ज़रब कयां थो। हिते ॾिसो त 18 ज़रबिया 3 थींदो। ठीकु आहे। मुंहिंजे ख़्याल में 54 थींदो। 8 24 4 हिते 2 मथे विया 54 थिए थो। ॾिसो 18 ऐं 3 जी ज़रब 54 पोइ ज़ीरो घणा? 1 2 3 4 0 हे ॾिसो हे त 4 0 ॾिनासीं। हाणे जेको आहे सो हे हिन जी इन्वेस्टमेंट हीअ न आहे। हाणे अमजद जी इन्वेस्टमेंट केतिरी आहे? हीअ। उमर जी इन्वेस्टमेंट हीअ। उस्मान जी इन्वेस्टमेंट हाणे ॾिसो हीअ आहे। हाणे तव्हांखे सही ख़बर पवंदी त कंहिंजी केतिरी इन्वेस्टमेंट आहे जॾहिं तव्हां उनजी इन्वेस्टमेंट खे कंहिंसां ज़रब कंदव? महीननि सां ज़रब कंदव। ठीकु आहे। अॻिते तरीक़ो सॼो साॻियो आहे जेको तव्हां ऑलरेडी पढ़ी आया हो। कहिड़ो तरीक़ो आहे? हिननि खे सिंप्लीफाई कंदासीं। ॾिसो 1 2 3 4 0 हितां कटियूं था, 4 0 हितां कटियूं था त 4 0 हितां कटींदासीं। हिकु एतिरा 0 कटिबा आहिनि। हिते घणो बचंदो? 36। हिते घणो बचंदो? 36। हिते घणो बचंदो? 54। ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं सभिनी ते 6 जो खोड़ो वञे थो। 6 जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा? 6 दफ़ा। 6 जो खोड़ो हिन ते घणा दफ़ा? 6 दफ़ा। 6 6 36 8 6 48 ऐं मुंहिंजे ख़्याल में 6 9 54। 6 जो खोड़ो हिन ते 9 दफ़ा। असां ॾिसंदासीं अञा सिंप्लीफाई थिए थो। सभिनी ते 3 जो खोड़ो वञे थो। हिन ते 2 दफ़ा, हिन ते 2 दफ़ा ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो? 3 दफ़ा वेंदो। ठीकु आहे। अॻिते सॼो तरीक़ो साॻियो आहे। ॾिसो हितां खां पोइ अॻिते सॼो तरीक़ो साॻियो आहे। उनखां पोइ तव्हां छा कंदा? निस्बतुनि जो जोड़ 2 2 4 4 ऐं 3 7। ठीकु आहे। हाणे इनखे मुनाफ़े जे हेठां खणी वेंदासीं। मुनाफ़ो असां ॾिसंदासीं थियो आहे 4,90,000। ठीकु आहे। हे 4,90,000 हे हेठां हलियो वेंदो 7 हिते अची वेंदो। 7 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, हिन ते 7 दफ़ा। 1 2 3 4 0 अची विया। इन जो मतिलबु आहे जेको 70,000 आहे इहो असांजो छा आहे? हिकु हिसो या हिकु भाङो, 1 शेयर जंहिंखे पाण चवंदासीं। अॻिते तव्हांखे तरीक़ेकार ख़बर आहे। हाणे हिते मां नाला लिखंदुमि। हे अमजद। ठीकु आहे। ऐं हे छा हुयो? उमर। ऐं हे छा हुयो? उस्मान। हाणे इन्हनि जा भाङा केतिरा हुया या शेयर केतिरा हुया? ॾिसो अमजद जा भाङा आहिनि 2 जेके आख़िर में सादी तरीन सूरत में अची वेंदा न, जंहिंमें तव्हां निस्बतुनि जो जोड़ कयो आहे उहो रखंदव। उमर जा भाङा घणा हुया? 2। अहिड़े तरीक़े सां उस्मान जा भाङा घणा हुया? 3। ठीकु आहे। हाणे इहो ज़रब कंहिंसां थींदो? सभु जा सभु ज़रब थींदा। सॉरी 1 शेयर सां। 1 शेयर घणनि जो आहे? 70,000 जो आहे। हे 70,000 मल्टीप्लाइड बाय 70,000 ऐं मल्टीप्लाइड बाय 70,000। ठीकु आहे। हाणे अंग अंग सां ज़रब थींदो आहे। 7 × 14 1 2 3 4 इन में केयर कंदा कयो त 4 0 अचनि। 1,40,000 आहे। हे बि साॻियो अची वेंदो 1,40,000। ठीकु आहे। हेॾे ॾिसो 7 दरमियान 3 7 1 21 पोइ 0 1 2 3 4 0 आहिनि। इन जो मतिलबु आहे थी वेंदो 2,10,000। ठीकु आहे। हे असांजो जवाबु आहे। ठीकु आहे। हाणे तव्हां 4,90,000 खे ॾिसंदो त हे टोटली असां विराइजी आहिनि। पर ॾिसो फ़र्क़ु कीअं पइजी वियो त उहो हे जेको 30,000 इन्वेस्ट कया हिन खां ॾिसो डबल इन्वेस्ट कया। उमर डबल इन्वेस्ट कया, तव्हां सिर्फ़ु कया 30,000। तव्हांजे दोस्त 60,000 कयो पर मुनाफ़ो ॿिन्हिनि खे हिकु जेतिरो मिले थो। छाजे करे? जो हिन जा पैसा सॼो साल सीड़ियल हुया अमजद जा, ऐं उस्मान जा उमर जा पैसा घणनि महीननि जे लाइ? 6 महीननि जे लाइ सीड़ियल हुया। जेकॾहिं हिन जी रक़म डबल आहे त हुनजो वरी टाइम डबल हुयो। हुनजो टाइम ॾिसो 12 महीना हुयो न, हिन जो टाइम घणो हुयो? 6 महीना हुयो। असां 6 सां मल्टीप्लाई कयोसीं। इनखे चइबो आहे असराइती सीड़पकारी या सीड़प, इफेक्टिव इन्वेस्टमेंट। हे इफेक्टिव न हुई छो जो हे टाइम शो न पियो थिए त इन जो मतिलबु आहे इहा सही न हुई, ट्रू पिक्चर न हुई, कूड़ी हुई। जॾहिं असां हिनखे टाइम सां मल्टीप्लाई कयोसीं पोइ हीअ असल जेका इन्वेस्टमेंट हुई उहा हीअ अची वई। ठीकु आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसंदो बिल्कुलु तव्हांखे आसान थी वेंदो। हितां खां वठी तव्हां ऑलरेडी पढ़ियल हो, सिर्फ़ु हिकिड़ो स्टेप वाधारो हुयो। कहिड़ो? हिकिड़ो स्टेप इन में वाधारो ईंदो, टाइम सां मल्टीप्लाई कंदो इन्वेस्टमेंट खे। बाक़ी अॻिते उअं ई आहे, सिंप्लीफाई कंदो, ज़ीरो कटे छॾंदो, पोइ खोड़ा हणंदो। ठीकु आहे। ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसंदो, इनशाला तव्हांजो क्लियर थी वेंदो।